नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त अॻूणे सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी ऐं फरियाल टारपुर रिहाई कमेटी पाकिस्तान जे सदर गज्जू खान मला जी हिदायत ते रिहाई कमेटी जे अॻुवान डिवीज़न सदर हैदराबाद एडवोकेट सागर शेख, डिवीज़न सदर नवाब शाह प्यारो रिंद मटियारी, ज़िले जो सदर फारूक ऐं मनवर अली दायो MPA ऑफिस मटियारी में इजलास कयो। इजलास में रिहाई कमेटी तरफ़ां आसिफ अली ज़रदारी ऐं फरियाल टारपुर जी आज़ादी जे लाइ प्रेस क्लब मटियारी ते आचर जे ॾींहुं एहतजाज धरणो हणण जूं तैयारियूं कयूं वयूं आहिनि। इन मौक़े ते अॻुवान चयो त आसिफ अली ज़रदारी खे रावलपिंडी में क़त्ल करण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि, छो जो माज़ी में सिंध जे लीडरनि खे रावलपिंडी में ई क़त्ल कयो वियो आहे। अॻुवान चयो त फरियाल टारपुर ते सख़्त ज़हनी टार्चर करे उन खे सख़्त आज़ाब में रखियो वियो आहे। अॻुवान चयो त असां रिहाई कमेटी तरफ़ां पंहिंजी तहरीक शुरू करे छॾी आहे, जेका आज़ादी ताईं तहरीक जे लाइ जदोजहद जारी रहंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।